ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। जैकबाबाद वेझो घरू अणबणता मुड़स तां ज़ाल पिस्टल जो फायर करे क़तल थी आहे। ॻोठ गुल जतोई में जवाबदार अब्दुल मालिक जखराणी पंहिंजी ज़ाल मुस्मात खुर्शीद खे क़तल करे छॾियो। मक़तूला औरत जो लाश अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। जवाबदार फरार थी वियो आहे। अफ़सोसनाक ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। जैकबाबाद वेझो घरू अणबणता मुड़स तां ज़ाल पिस्टल जो फायर करे क़तल कई वई आहे। ॻोठ गुल जतोई में जवाबदार अब्दुल मालिक जखराणी पंहिंजी ज़ाल मुस्मात खुर्शीद खे क़तल करे छॾियो। मक़तूला औरत जो लाश अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। जवाबदार फरार थी वियो। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। जैकबाबाद वेझो घरू अणबणता मुड़स तां ज़ाल क़तल थी आहे। पिस्टल जा फायर करे ज़ाल खे क़तल कयो वियो आहे। ॻोठ गुल जतोई में जवाबदार अब्दुल मालिक जखराणी पंहिंजी ज़ाल मुस्मात खुर्शीद खे पिस्टल जो फायर करे क़तल कयो आहे। मक़तूला औरत जो लाश अस्पताल मुंतक़िल कयो वियो। जवाबदार फरार थी वियो। वाक़ियो पेश आयो आहे जैकबाबाद वेझो घरू अणबणता मुड़स तां ज़ाल पिस्टल जो फायर करे क़तल कई वई आहे। तफ़सील मालूम कंदासीं। जैकबाबाद में आवाज़ जे रिपोर्टर नवाज़ सोलंगी खां। जी नवाज़, कहिड़ा तफ़सील आहिनि वाक़े जे हवाले सां आगाह कजो। जी बिल्कुल, जैकबाबाद जे सदर थाने जी हद ॻोठ गुल जतोई भरिसां घरू अणबणता जवाबदार अब्दुल मालिक जखराणी टीटी पिस्टल जा फायर हणी करे पंहिंजी नौजवान ज़ाल मुस्मात खुर्शीद खे क़तल करण बाद फरार थी वियो आहे। इतला ते पुलिस पहुची लाश पोस्टमार्टम लाइ सिविल अस्पताल आंदो आहे। पोस्टमार्टम बाद लाश वारसनि हवाले कयो आहे। जॾहिं त जवाबदार जी गिरफ़्तारी लाइ छापनि जो सिलसिलो जारी आहे। हिन वक़्त ताईं सदर थाने हद जे सदर थाने ते वाक़े जो केस दाख़िल न थी सघियो, न ई का गिरफ़्तारी अमल में अची सघी आहे। जी ठीकु आहे, मुंहिंजी महिरबानी नवाज़ अपडेट करण लाइ।